ना अॼु इनकार आहे, पर एतिरो जल्दी जबर छा कयूं? रेस जी मर्ज़ी आहे त शादी करे ऐं उमिरि ते हलियो वञा। रेस उम्र करे पोइ अची छो न तो शादी करे? बाबल रेस जी मर्ज़ी आहे त शादी करे ॿिन्ही घर वारनि खे उमिरि ते वठी वञा। सुठी ॻाल्हि आहे, सवाब जो कमु आहे। बाबा कीअं? पोइ ईंदड़ साल रेस उमिरि ते छो नथो वञे? बाबा जबार आउं कीअं रेस खे सम्झायां? आउं केरु थींदो आहियां? हा, रेस जी मर्ज़ी आहे, उनखे टारबो न बा। असल ॻाल्हि इहा आहे त छोकिरी जी शादी खां पोइ घर सफ़ा ख़ाली थी वेंदो। माने टिकी करण वारो ई कोई कोन्हे। त पोइ जमाल जबार जी शादी छो नथा करायो? असां बि इहो ई था चाहियूं त अॻ में जबार जी शादी करायूं, पोइ भली रेस शादी करे वञे। घटि में घटि घर त ख़ाली न थींदो। बाबा जमाल पुञ डर छाजी आहे? जे पैसनि जी ज़रूरत अथव त खणी ॻाल्हि कयो। ॻाल्हि पैसनि जी न आहे कमदार, अल्लाह जो ॾिनल गंज आहे, पर चाचा परियल एतिरी जल्दी मोकल कोन ॾींदो। जबार जे इहा ॻाल्हि आहे त रेस सां आउं ॻाल्हायां थो। हा, पर उहा खे राज़ी करणु रेस जो कमु आहे। बाक़ी का ॿी ॻाल्हि हुजे त ॿुधायो। चाचा परियल खे रेस राज़ी करे थो त असांखे को एतिराज़ कोन्हे। कमदार, हिकु ॾींहुं जबार जी शादी थिए, ॿिए ॾींहुं भली रेस ॼञ वठीजे। ठीकु आहे पोइ जमाल, हाणे वधीक रेस ॼाणे त परू ॼाणे। ठीकु आहे न? ईअं न थिए जो रेस चाचे परियल खे नाराज़ करे विझे। जबार असीं ॿार थोरे ई आहियूं, तव्हीं बेफ़िक्र रहो। अबा ख़ैर त आहे? अदा ॾींहुं राति कावड़ियो थो वधी। कमदार छा हाल आहे? ख़ुशि त आहे बाबा? खैर खैर, तूं त ख़ुशि आहीं न? चङो भला पोइ आउं हलां थो। मोकिलाणी कान्हे, बसि सम्झो त कमु ईअं थी वेंदो। अल्लाह भाई चऊं चाचा जबार ख़ुशि मजल बाबो सभु ख़ैर। हलो माशाल्लाह माशाल्लाह। बाबा ये कमदार छो आयो? पुट आयो रेस जी शादी लाइ तारीख़ वठण। कोई बाबा देर छा जी? अधी जी शादी कराए जान छॾायो। किथे ईअं न थिए जो। बस बस हाणे घणो ताप न। मीर